असेंबली में ईंदड़ साल जे बजट बाबत मेंबरनि जूं तजवीज़ूं गौर हेठि आणण लाइ ठहराव अक्सरियत राय सां मंज़ूर। कैनालनि जे ख़िलाफ़ एहतजाज खां कंहिंखे रोके नथो सघिजे, रुॻो कानून हथ में न खंयो वञे। एहतजाज कंदड़नि खे चऊं था त एहतजाज जो वक़्तु आयो त तव्हांखे ज़रूरु घुराइबो। यकीन आहे त असांजे एहतजाजनि में MQM बि गॾु हूंदी। चयो पियो वञे त कैनालनि जे लाइ 6 अरब रुपया रखिया विया आहिनि। 25 किलोमीटरनि ताईं कम बि थी वियो आहे। ॿीहर चवां थो त सिंध जे हिसे मां हिकु फुड़ो बि पाणी जो कंहिंखे न ॾिबो। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो सिंध असेंबली में ख़िताब। संदसि चवण आहे त 300 मेल वारो कैनाल कीअं लिक छुप में ठही सघे थो। पंजाब हुकूमत जर जे पाणी ते ग्रीन इनिशिएटिव जो कमु करायो आहे। दरियाह खां 300 मेल अॻिते खॾ खोटी वई आहे। ट्यूबवेल वारे पाणी ते त असां एतिराज़ नथा करे सघूं। कराची में स्ट्रीट क्राइम घटिजी वियो आहे। शहर में पहिरियां रोज़ानो जी बुनियाद ते 249 स्ट्रीट क्राइम जा केस साम्हूं ईंदा हुआ। पूरे दौरान क़त्ल वारा वाक़िया अफ़सोसनाक आहिनि। हाणे उन में घटिताई थी आहे। घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार जो सिंध असेंबली जे इजलास ते ख़िताब। संदसि चवण आहे त 9 अरब रुपयनि जी लागत सां जदीद क़िस्म जी सिंध फॉरेंसिक लैब ठाहे रहिया आहियूं, जंहिंजो 68% कमु मुकमल थी चुको आहे। क़ौमी शाहराह ते ॾोह रोकण लाइ पेट्रोलिंग पुलिस खे मुक़रर कयो वियो आहे। अरमगान केस असां जूं अखियूं खोले छॾियूं। केस मां ज़ाहिर थियो त पोस्ट ज़रिए मंशियात अचे पई। असां वटि नामियारा तालीमी इदारा मंशियात इस्तेमाल कनि था। वॾनि माण्हुनि जो औलाद मंशियात जी कुझु कारोबार में मुलविस आहिनि। सिंध पुलिस में 11,000 पुलिस एहलकार भर्ती करे रहिया आहियूं। सिंध पुलिस ऐं पंजाब पुलिस जी पघारुनि में 3,000 जो फ़र्क़ु आहे। सदर आसिफ अली ज़रदारी ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी जी महिरबानी सां इहो मसइलो हल थी वेंदो। सिंध में स्कूलनि जे इंफ्रास्ट्रक्चर जी तबाही जो ज़िम्मेवार 2022 जी बोर्ड आहे। कोशिश करे रहिया आहियूं त स्कूलनि जे इंफ्रास्ट्रक्चर खे बहितर कयूं। कुझु दोस्तनि तालीम जे निज़ाम खे बहितर करण जूं तजवीज़ूं ॾिनियूं। तालीम जे निज़ाम खे बहितर करण लाइ उस्ताद जो किरदारु अहम आहे। उस्तादनि खे मेरिट जे बुनियाद ते भर्ती कयो आहे। तालीम खाते में 15,300 नौकरियूं ॾिनियूं वयूं। तालीम वारे वज़ीर सरदार शाह जो सिंध असेंबली में ख़िताब। संदसि चवण आहे त टारगेट रखियो आहे त 5,000 स्कूलनि खे अपग्रेड कयो वञे। फ़ैसिलो थियो त सिधी रीति स्कूलनि जे हेडमास्टरनि खे फंड्स ॾिना वञनि। कोशिश हूंदी त इन फ़ैसिले ते अमल दरामद इन साल ई कयो वञे। कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में तरक़ियाती कम जारी आहिनि। शहर अंदरि पाणी जो मसइलो आहे, जंहिंखे बहितर कयो पियो वञे। K4 जो मंसूबो ईंदड़ साल ताईं मुकमल थियण जी उमीद आहे। कोशिश आहे त समूरनि वाटर पंपिंग स्टेशन्स खे सोलराइज़ कयो वञे। पंपिंग स्टेशन जी सोलराइज़ेशन ते तवनाई खातो कमु करे रहियो आहे। सूबाई वज़ीर सईद गनी जो सिंध असेंबली जे इजलास में ख़्यालनि जो इज़हार। सईद गनी चयो आहे त मॉडल कॉलोनी में 36 इंच जी लाइन वधी वई हुई। कुझु वॉल ऐं कनेक्शन रहनि था ऐं गार्डन में पाणी जी खोट आहे। KMC खे 266 स्कीमूं ॾिनियूं, जिन जी लागत 11.2 मिलियन आहे। सिंध में 436 अरब जी 1,149 स्कीमूं जारी आहे। पाकिस्तान टीं T20 मैच में न्यूज़ीलैंड खे 9 विकेटुनि सां शिकस्त ॾेई छॾी। ऑकलैंड में खेॾियल मैच में क़ौमी टीम न्यूज़ीलैंड तरफ़ां ॾिनल 205 रन्सुनि जो टारगेट 16 ओवर में हासिल कयो। हसन नवाज़ जी शानदार सेंचुरी। संदसि इनिंग्स में 7 छक्का ऐं 9 चौका शामिल। कप्तान सलमान आगा 31 बालनि ते 51 रन्सूं ठाहियूं। मोहम्मद हारिस 41 रन्स जी इनिंग्स खेॾी। न्यूज़ीलैंड तरफ़ां जैकब डफे 1 विकेट हासिल कई। पाकिस्तान तरफ़ां बॉलर हारिस रऊफ़ ते 3 विकेटूं वरितियूं। शाहीन अफरीदी ऐं अबरार अहमद 2 रांदीगरनि खे आउट कयो। अब्बास अफरीदी ऐं शादाब ख़ान 1 विकेट वरिती। 45 बालनि ते शानदार 105 रन्सूं ठाहिण ते हसन नवाज़ खे मैन ऑफ द मैच करार ॾिनो वियो। हसन नवाज़ T20 इंटरनेशनल में बाबर आज़म जो तेज़ तरीन सेंचुरी ठाहींदड़ पाकिस्तानी क्रिकेटर हुजण जो रिकॉर्ड तोड़े छॾियो। ऐं सदर आसिफ अली ज़रदारी योम पाकिस्तान ऐं ईद उल फितर जे मौक़े ते क़ैदियुनि जी सज़ाउनि में 180 ॾींहंनि जी ख़ुसूसी रिआयत ॾेई छॾी। सदर सज़ाउनि में घटिताई जी मंज़ूरी आइन जे आर्टिकल 45 तहत ॾिनी। सज़ाउनि में घटिताई वारो फ़ैसिलो क़त्ल, जासूसी, रियासत ख़िलाफ़ सरगर्मियुनि में मुलविस क़ैदियुनि ते न लाॻू थींदो। इहो फ़ैसिलो ज़ना, चोरी, धाड़नि, अगवा, दहशतगर्दी में सज़ाई याफ़्ता ॾोहारियुनि ते बि लाॻू न थींदो। माली ॾोहनि, क़ौमी ख़ज़ाने खे नुक़सान पहुचाईंदड़ जवाबदारनि ते बि फ़ैसिलो लाॻू न थींदो।